अस्सलाम वालेकुम। आवाज़ कर दोस्तों, कल सिंध गवर्नमेंट हिकिड़ी मीटिंग कई है जंहिंमें वज़ीर ख़ुराक मखदूम जमील ज़मा, सेक्रेटरी सिंध, सेक्रेटरी टू CM सिंध, उनखे अलावा डॉक्टर अल्लाह रिंद जेको DG एग्रीकल्चर एक्सटेंशन आहिनि, ॿिया काफ़ी अमलदार या ऑफिसर इन मीटिंग में मौजूदु हुआ। मीटिंग जो मक़सदु इहो हुयो त गवर्नमेंट ऑफ सिंध जे तरफ़ां जेको रेट मुक़ररु कयो वियो आहे कणिक जो, उहो आबादगारनि खे सही तरीक़े सां मिलणु घुरिजे ऐं नंढनि आबादगारनि खां इहा कणिक ख़रीद कई वञे। हाणे तव्हां छा था सम्झो त सिंध गवर्नमेंट इन मतिलबु कम में या इन जेको हुकुम ते अमल दरामद कराए सघंदी या न कराए सघंदी। जॾहिं नंढो आबादगार ख़ुशहाल हूंदो त मुल्क तॾहिं ख़ुशहाल थींदो। नंढो आबादगार जेकॾहिं हालात उन्हनि जा सुठा न हूंदा त मुल्क या सिंध या असांजो ज़िलो या असांजो सूबो जेको आहे तरक़ी नथो करे सघे। IV3 जिन्स आहे। ॿी हिकिड़ी नंढी इंफॉर्मेशन ॾियूं था तव्हांखे त जॾहिं बि असां कणिक मतिलबु मशीन ते हार्वेस्ट कराईंदा आहियूं, उहो कंबाइन हार्वेस्टर हुजे या रेपर हुजे या जेको मिसाल उन्हनि जा ॿिया नाला जेके तव्हांजे ज़हन में आहिनि उहे ॿुधाइजो, तव्हां छा चवंदा आहियो या इनखे छा चइबो आहे। मतां असांखां नाला वठण में ग़लती थी वई हुजे त हीअ जेको आहे असां उन जा इहे पासा किनारा कढंदा आहियूं, पोइ जेको आहे मशीन खे या ट्रैक्टर खे हलण में आसानी थींदी आहे। ऐं हिकिड़ा माना जेके आहिनि उहे हार्वेस्ट कंदा वेंदा आहिनि, हिकिड़ा जेके आहिनि हार्वेस्ट सां गॾु उन्हनि जूं गठड़ियूं ॿधींदा वेंदा आहिनि, हिकिड़ा जेके आहिनि उहे बिल्कुलु उन्हनि जो मतिलबु हार्वेस्टिंग सां गॾु उन्हनि जो मतिलबु बोह बि निकिरंदो आहे ऐं थ्रेशिंग बि उन्हनि सां गॾु थींदी वेंदी आहे। तव्हां कहिड़ी जेको आहे मतिलबु यूज़ था कयो मशीन, इन जे बारे में ॿुधाइजो। कणिक जी जिन्स IV3 आहे, हिन जे बारे में काफ़ी वीडियोज़ ठाहियूं आहिनि। अल्लाह जो शुक्र आहे, बहितरीनु दाणो आहे हिन जो, बहितरीनु हिन जी प्रोडक्शन आहे, यील्ड सुठी आहे, संग बहितरीनु आहे, लाजिंग हिन में कोन्हे का। हीअ तव्हांखे जेकॾहिं मिसाल असांजो जरेब ॾिसण में ईंदो त तव्हां ॾिसो त हिकिड़ो केतिरो घाटो गुथियल हिकिड़ो जरेब आहे। हिन में 3 किलो सीड रेट आहे। सुठो मतिलबु हिन जो असां जेका बि आबादगार पुछंदासीं तव्हां हेतिरियूं वीडियोज़ ठाहियूं आहिनि, तव्हांजी कीअं पोज़ीशन आई आहे कणिक जे हवाले सां, तव्हांखे बिल्कुलु साफ़ क्लियर ॿुधायूं। अलाह जो शुक्र आहे, असां वटि IV3 बहितरीनु रिज़ल्ट अचे पई। 56-57 मण इमदाद असां वटि जेको आहे 2005, उहा 63-64 मण आई आहे। E107 60 मण जे क़रीब आई आहे। पर मसरूफ़ियात एतिरी थी वई आहे जो जिते जिते असांजी लोकेशन ते कणिक लॻल आहे उते असां पहुची कोन था सघूं। ठीकु आहे, छो जो कमुकार जे हवाले सां सीज़न आहे, हर मतिलबु जेको आहे शइ खे नोट करिणो थो पए, हर शइ खे जेको आहे मद्देनज़र रखिणो थो पए। पर वीडियो त तव्हांजे साम्हूं आहिनि, असांजा फ़सुल तव्हांजे साम्हूं आहिनि। अलाह कंदो आबादगार सिंध जा आबादगार ईअं महिनत कंदा रहंदा, ईअं पंहिंजे फ़सुलुनि मां जेको आहे तव्हां आबादी खणंदो, महिनत कंदो ऐं तव्हां जेको आहे पंहिंजे फ़सुल मां फ़ाइदो खणंदो। गवर्नमेंट सहकार करे सिंध जे आबादगारनि में, सिंध जे जिन्सनि में तमामु घणो पोटेंशियल आहे, तमामु घणी जेको आहे मतिलबु असां वटि स्पेस आहे, असां जेको आहे सुठी महिनत करे सघूं था। सभिनी खां पहिरियां तव्हांखे बार बार हर वीडियोज़ में इहो रिक्वेस्ट कंदा आहियूं त जेकॾहिं तव्हां प्रोडक्शन सुठी था चाहियो त उन जे लाइ तव्हां वटि क्वालिटी सीड हुअणु लाज़मी आहे। क्वालिटी सीड तव्हांखे 50% जेको आहे तव्हांजी पैदावार जो ज़ामिन हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां 50 मण खणो था, क्वालिटी सीड हूंदो, तव्हां ॿियो कुझु बि न कयो, 25 मण तव्हांखे ॿिज जे करे मिलंदा। पर जेके ॿिया प्रैक्टिसिस तव्हां कयो था त इन खां पोइ मतिलबु तव्हां वीडिंग कयो था, उन्हनि जी रती खां स्प्रे कयो था, या मिसाल तव्हां जेको आहे हर सुठा था ॾियो, पाणी टाइम ते ॾियो, फर्टिलाइज़र वग़ैरह ॾियो था, मैनेजमेंट सुठी कयो था, पोखी टाइम ते कयो था, पोखी जो तरीक़ेकार सही इस्तेमालु कयो था, त इहे सभु शयूं इन्हनि में अहमियत रखनि थियूं। ठीकु आहे, उमेदु आहे अलाह कंदो तव्हां पंहिंजी जेको आहे लोकेशन सां गॾु असांखे जेको आहे ॿुधाइजो त तव्हां कहिड़ी जिन्स लॻाई आहे, उन सां गॾु जेको आहे तव्हां केतिरी पैदावार उन्हनि जी खई आहे। असांजी जेका नॉलेज आहे, असांजी जेका मालूमात आहे, नाक़िस असांजो जेको तजुर्बो आहे, उन जे हवाले सां असां तव्हांखे पंहिंजा तजुर्बा ॿुधाईंदा रहंदा आहियूं। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, पंहिंजे फ़सुल ते महिनत कयो, मौसम साथ ॾींदो इंशा ताला। जेकॾहिं वक़्तु सिर पोखी कंदासीं, वक़्तु सिर पोखी या आगाटी पोखी सां को फ़सुलु न लॻे, को मतिलबु उन में जेको आहे न उन सां का शइ न पुॼे। सो कोशिशि कयो मौसमियात जी तब्दीली खे मद्देनज़र रखे सोइंग मैनेजमेंट कयो, सीड क्वालिटी लॻायो, पाणी जी मैनेजमेंट सही कयो, पोखी टाइम ते कयो, पोखी बि जेको आहे सोचे सम्झे मौसम खे मद्देनज़र रखी कयो। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। वीडियो पसंदि थिए लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। थैंक यू सो मच।